साईं असांजा वॾड़ा ॿुधाईंदा आहिनि कि सतगुरु स्वामी टेऊंराम जी महाराज त पाणीअ में पूरियूं तरे छॾी हुयूं। त ये सची ॻाल्हि आहे। हिकु दफ़ो छा थियो कि क्षेत्र मेले में तेल ख़तम थी वियो त असली ॻाल्हि इहा आहे कि गुरु महाराजनि आज्ञा कई कि बाबा सेवादारनि खे तव्हां सभु वञो सिंधु नदीअ खां झूलेलाल साईं खां वञी करे 4 टीन जा दॿा पाणी जे बदिले तेल वठी अचो ऐं उहो वरी प्रार्थना करे अचो कि जॾहिं ईंदा त असां वापसि कंदासीं। वया ख़ाली दॿा खणी सिंधु दरिया जे किनारे ऐं उते जल भरे आया सिंधु दरिया जो। गुरु महाराजनि उन्हनि खे चयो बाबा हाणे भली तव्हां भंडारो ठाहियो। चई साईं जल सां भंडारो कीअं ठहंदो? गुरु महाराजनि जीअं जीअं उहो जल विझंदा पिया वञनि झूलण साईं खे यादि करे उहो जल तेल जो रूप बणिजी करे ऐं सभिनि ओॾी महिल हक़ीक़त ॾिठी कि सही में पूड़ी बि तरजियूं, सॼो भंडारो बि थियो, सॼो आनंद थियो कि अचरज में ॻाल्हि आहे कि तेल जेॾी महिल अची वियो त साईं टेऊंराम महाराजनि चयो कि बाबा हाणे वरी सिंधु दरिया में वापसि ॾेई अचो। त सभु प्रेमी संत अचरज पिया करनि वापसि तेल कीअं सिंधु दरिया में विझिबो? चइनि बाबा जेका वरिती आहे शइ ओॾे वापसि बि ॾियणो आहे। त साईं टेऊंराम महाराजनि वरी उहो 4 तेल जा 3 दॿा हुन में सिंधु दरिया में बि वापसि मोकिलिया हुआ। कॾहिं बि गुरु महाराजनि हूंदा त दरिया किनारे नाम जपण ज़रूरु वेंदा हुआ।